कंडियारो कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो की अगवानी में निकतल अवामी मार्च कंडियारो को इशाराते शाह जमाल पंप वट ज़िले नौशेरो फिरोज जो पीपी अगवान इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी जे इस्तकबालिया कैंप ते बीठो। पीपी कारकुन पारां बिलावल थींदो वज़ीर आज़म जा उभरारींदड़ नारा हया विया। कारकुननि जो जोश जज़्बो ॾिसी पीपी चेयरमैन हथ मथे करे कारकुननि खे नारनि जो जवाब ॾिनो। पीपी चेयरमैन कैंप ते बीहण बाद कारकुननि खे नारनि जो जवाब ॾियण बाद पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थी वियो। इन खां अॻु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो पारां कैंप ते बीहण बाद कारकुननि पीपी जे गीतनि ते झूमी हणंदा रहिया। होॾां कैंप जी मेज़बानी कंदड़ पीपी अगवान इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी जो चवणु हो त पीपी अवामी पार्टी आहे। पीपी जे दौर में बेरोज़गार नौजवान खे रोज़गार मिलियो आहे ऐं सिंध में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि, पर सिलेक्टेड वज़ीर आज़म मुल्क खे तबाही जे किनारे ते पहुंचाए छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।